नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन पारां पंजाब में आम चूंडुनि जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन पंजाब में आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त नामज़दगी कागज़ 12 खां 14 मार्च ताईं जमा कराए सघिबा। इलेक्शन कमीशन पारां चयो वियो आहे। पंजाब में आम चूंडुनि लाइ पोलिंग 3 अप्रैल ते थींदी। इलेक्शन कमीशन चयो आहे। अव्हांखे ॿुधो त इलेक्शन कमीशन पारां शेड्यूल जारी कयो वियो आहे। पंजाब में आम चूंडुनि लाइ पोलिंग 3 अप्रैल ते थींदी। इलेक्शन कमीशन चयो आहे। इलेक्शन कमीशन पंजाब में आम चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। नामज़दगी कागज़ 12 खां 14 मार्च ताईं जमा कराए सघिबा। इलेक्शन कमीशन चयो आहे। इलेक्शन कमीशन चयो त पंजाब में आम चूंडुनि लाइ पोलिंग 3 अप्रैल ते थींदी।